दोस्तो चयो वञे थो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हिकु मजलिस में वेठा हुआ त मदन नाले हिकु माण्हू वटसि आयो हो। अस्सलाम वालेकुम दोस्तो, उमेद कयां थो त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। दोस्तो भिट शाह जे माॻ ते उहो ॾींहुं आम ॾींहं खां मुख़्तलिफ़ हो। हवा में अजीब सकून हो, ॼण मिटी बि ज़िकर में सरगोशी पई कए। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे सादनि कपिड़नि में मथां सफ़ेद चादर, अखियुनि में गहरी सोच मजलिस में वेठा हुआ। चौधारी फ़क़ीर, दरवेश ऐं इल्म जा तालिब ख़ामोशी सां वेठा हुआ। शाह साहिब जी ज़बान मां निकिरंदड़ हर लफ़्ज़ दिलनि में लहंदो हो। उन मजलिस में मदन वाणीअ नाले हिकु माण्हू आयो हो। मदन हिंदू हो, पर दिलि जो मुसलमान, मोहब्बत जो पुॼारी, सच जो ॻोल्हींदड़। संदसि चहिरे ते सफ़र जी थकावट हुई, पर अखियुनि में अजीब चमक, ॼण सालनि जी तलाश अॼु कंहिं किनारे ते अची बीठी हुजे। हिन अदब सां शाह साहिब खे सलाम कयो ऐं कुंड में वेही रहियो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मदन खे ॾिठो त मुर्क संदन चहिरे ते पखिड़िजी वई। हुननि नरम लहजे में चयो, मदन तूं देर सां आयो आहीं, पर तुंहिंजी दिलि घणो अॻु हिते पहुची चुकी हुई। मदन हैरान थी वियो ऐं हिन सोचियो त बिना कुझु चवण जे शाह साहिब हिन जे अंदर जी हालत कीअं सम्झी वरिती। हुन अदब सां चयो, साईं मां सच जी तलाश में आहियां। किताब पढ़िया, पंडित मिलिया, फ़क़ीर ॾिठा, पर दिलि खे करार न आयो। शाह साहिब आहिस्ते अखियुनि खे बंदि कयो, ॼण कंहिं अणॾिठल दुनिया सां ॻाल्हाए रहिया हुजनि। पोइ फरमायाऊं, सच किताबनि में न, सच दिलि में आहे। जेको पाण खे सुञाणे थो, सो रब खे सुञाणे थो। उहे लफ़्ज़ मदन जे दिलि ते तीर वांगुरु लॻा। हुनखे पंहिंजे अंदर जो शोर ॿुधण में आयो। संदसि अखियुनि मां लुड़क वही पिया। हुन चयो, साईं जेकॾहिं सच दिलि में आहे त पोइ रस्ता जो छो एतिरा ॾुखिया आहिनि। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई वाराणियो, छो त माण्हू रस्तो ॿाहिरि ॻोल्हीनि था, अंदरि न। मोहब्बत जी वाट ते हलण लाइ पंहिंजो पाण विञाइणो पवे थो। उन ॾींहं खां पोइ मदन वाणियो भिट शाह में रहणु लॻो। हू हर मजलिस में वेहंदो, हर सुर ॿुधंदो, हर ॻाल्हि दिलि में उतारींदो हो। शाह साहिब जॾहिं सुर ससुई ॻाईंदा त मदन खे पंहिंजो पाण ऋण में भटकंदो महसूसु थींदो हो। जॾहिं सुर सुहिणींदो हो त हू दरिया जे लहरनि में मोहब्बत जी जुरत ॾिसंदो हो। जॾहिं मारई जो ज़िक्र थींदो हो त वतन सां वफ़ा जो मतिलबु सम्झंदो हो। हिकु राति मदन शाह साहिब वटि आयो, चयाईं, साईं तव्हांजा सुर मूंखे सुम्हणु नथा ॾियनि, उहे मूंखे जाॻाइनि था। शाह साहिब मुर्की चयो, जेको जाॻी पवे सो ई जीअरो आहे, बाक़ी सभु निंड में आहिनि। मदन वाणियो हाणे सिर्फ़ु ॿुधंदड़ न रहियो, हू बदिलजी रहियो हो। संदसि अंदर मां ग़रूर, नफ़रत, फ़र्क़ु ख़तमु थियणु लॻो हो। हू मुसलमाननि सां वेहंदो हो, हिंदुनि सां गॾु खाधो खाईंदो, फ़क़ीरनि सां गॾु ज़िक्र कंदो। हुन लाइ हाणे मज़हब जो नालो न, मोहब्बत जो कमु अहम हो। किन माण्हुनि मदन ते तनक़ीद कई, किन चयो त हू पंहिंजो धर्म विसारे वेठो आहे। किन वरी चयो त हू शाह जो पोइ लॻ थी पंहिंजे सुञाणप विञाए रहियो आहे। उहे ॻाल्हियूं मदन शाह साहिब ताईं पहुचायूं। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो, मदन पंहिंजी सुञाणप न विञाई आहे। हुन त असल सुञाणप माणी आहे। जेको इंसान थी वञे सो सभिनी खां मथां आहे। हिकु ॾींहुं मदन वाणियो शाह साहिब खां पुछियो, साईं छा मोहब्बत जो को अंजाम बि आहे? शाह साहिब वाराणियो, मोहब्बत जो अंजाम पाण मोहब्बत आहे। जेको उन वाट ते हले सो कॾहिं ख़ाली नथो मोटे। वक़्तु गुज़रंदो वियो। मदन वाणीअ जो नालो भिट शाह में इज़त सां वरितो वञणु लॻो। हू शाह साहिब जी मजलिस जो हिसो बणिजी वियो हो। पर हिकु ॾींहुं मदन बीमार थी पियो। संदसि साह कमज़ोर थियणु लॻो। ख़बर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ताईं पहुती। शाह साहिब पाण मदन वटि आया। मदन अखियुनि सां ॾिसंदे चयो, साईं मूंखे डपु नाहे,
छो त तव्हां मूंखे जीअण जो मतिलबु सेखारियो आहे। शाह साहिब नरम लहजे में चयो, मदन, मौत रगो परदो बदिलाइणु आहे, मोहबत कॾहिं नथी मरे। मदन वाणीअ मुस्कुराईंदे अखियुनि खे बंदि कयो। संदसि चहिरे ते सकून हो, ॼण कंहिं वॾे सफ़र खां पोइ मंज़िल मिली हुजे। मदन जे विछोड़े खां पोइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई काफ़ी वक़्तु माठ में रहिया। पोइ हिकु मजलिस में फरमायाऊं, मदन जिस्म सां वियो आहे, पर मोहबत थी हिते आहे। जेसि ताईं इंसानु दिलि सां सोचींदो, जेसि ताईं सुर ॻाइबा, मदन ज़िंदा रहंदो। अॼु बि जॾहिं भिटशाह में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सुर गुंजनि था। दोस्तों, अॼु बि जॾहिं भिटशाह में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा सुर गूंजनि था, तॾहिं मदन वाणीअ जो नालो बि उन्हनि सुरनि सां गॾु वहंदो महसूसु थिए थो। उहो किसो सिर्फ़ु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं मदन वाणीअ जो न, पर इंसान ऐं मोहबत जो आहे, जिते धर्म, ज़ात, नालो सभु ख़तमु थी वेंदा आहिनि ऐं रगो सच बाक़ी रहंदो आहे। तो दोस्तों, उम्मीद कयूं था त अॼु जी हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसीं ताईं रखो पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।